अफ़सोसनाक ख़बर है वहां सां शेयर कयूं पिया। ठटे ज़िले के गुजो शहर भरसावा बोर्ड कराची के सप्लाई कंदड़ वाह में नौजवान बुढ़ी फौत थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश वाह मां कढी वरितो। फौती जी सुञाणप मीरपुर साकरो वासी प्रेम तौर थी आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। ठटे ज़िले जे गुजो शहर भरसां वाटर बोर्ड कराची के सप्लाई कंदड़ वाह में नौजवान बुढ़ी फौत थी वियो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश वाह मां कढी वरितो। फौतीअ जी सुञाणप मीरपुर साकरो वासी प्रेम तौर थी आहे। ठटे ज़िले के गुजो शहर भरसां वाटर बोर्ड कराची के पानी सप्लाई कंदड़ वाह में नौजवान बुढ़ी फौत थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश वाह मां कढी वरितो। फौतीअ जी सुञाणप मीरपुर साकरो वासी प्रेम तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठटे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद जाखरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, ठटे वेझो गुजो शहर भरसां वाटर बोर्ड कराची के पानी सप्लाई कंदड़ वाह में नौजवान रेंजण दौरान बुढ़ी फौत थी वियो आहे। ॻोठाणनि वॾी कोशिशुनि बाद लाश वाह मां कढी वरितो आहे, जॾहिं त फौती जी सुञाणप मीरपुर साकरो वासी प्रेम तौर थी आहे ऐं फौती जो लाश कढी रूरल हेल्थ सेंटर घारो पहुचायो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाइयुनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। जी ठीक है, मुझे मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।